कंदरा खां ख़बर शामिल कंदा हलूं। अब्दुल हक जागीरानी की रिपोर्ट मुताबिक़ कंदरा लग ॻोठ वाह बुरड़ा जोरावासी सियासी समाजी अॻवान नेमतुल्ला बुरड़ो कंदरा प्रेस क्लब पहुची सहाफ़िन अॾो दाहींदे चयो त मुंहिंजे ॻोठ जा 72 माण्हू ऐं पुलिस मुंहिंजा मसला हल करण में रुकावट बणियल आहे। मां 2 सालनि खां वठी एहतजाज कंदो रहियो आहियां पर मुंहिंजो मसलो हल न थी सघियो आहे। मुंहिंजे ॻोठ जा 72 मूंखे माराइण चाहिनि था ऐं कूड़नि केसनि में फासाइण चाहिनि था। सियासत जे नाले ते माण्हुनि सां ठगी कई वञे थी। मां अहिड़ी कूड़ी सियासत ते यकीन नथो रखां। हुन IG सिंध DIG सखर SSP सखर ऐं ॿियनि वस वारनि खां घुर कई आहे त क़ुर पाक ते इंक्वायरी कराई वञे ऐं 72 ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। मूंखे ऐं मुंहिंजी फैमिली खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। पुराणो नेमतुल्ला बुरड़ो नालो आहे मुंहिंजो। ॻोठ वाह बुरड़ा जोरावासी आहे। पुटु आहे मुंहिंजो मूंसां गॾु। मां 30 सालनि खां वठी सियासी समाजी कारकुन आहियां। मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि में पार्टियुनि सियासियुनि में मां कमु कयो आहे। हक़ सच जे ख़िलाफ़ु, ज़ुल्म जे ख़िलाफ़ु, नाइंसाफ़ी नाजाइज़नि जे ख़िलाफ़ु, ॻोठ जे तरक़ियाती कंदरा शहर जे तरक़ियाती कमनि जे लाइ ज़िले सतह ते मां हिकिड़ो नंढिड़ो अदना कारकुन थी मां आवाम जी बेलोस आवाज़ उथारींदो रहियो आहियां हक़नि जो पंहिंजो। जॾहिं मुखालफ़नि ॾिठो पीपल पार्टी जा मुखालिफ़ जेके किरोड़नि खरबनि जा फ़ाइदा वठी वेठा आहिनि, नौकरियूं फंड जाॾे जाॾे जोआ पिया आहिनि, PTI जे फंक्शनल जे जाॾे ताॾे पाण बि असां ग़रीबनि जॾहिं ज़ोर पियल मथां पीपलनि जा वज़ीर आला खां वठी खुर्शीद शाह खां वठी तंहिं महिल मूंखे हैरासमेंट पुलिस जे थ्रू करायो वियो। ज़ाती मसइलो मुंहिंजे ख़ानदान में हिकिड़ो विधो वियो जेको पुलिस मूंखे बदिरां अचे पई अॻिलीअ जो तोखे एजेंट जी वटि हीअ पई आहे जजमेंट बि जेको लाउड स्पीकर जो कूड़ो केस कयो वियो मुंहिंजे मथां त हिन गवर्नमेंट खे सिंध गवर्नमेंट खे घटि वधि ॻाल्हायो आहे। उहो केस बि कूड़ो साबित थियो। हे मूं वटि जजमेंट पई आहे जज जी, मूं ते साबित न थियो। पुलिस उहो बि मुंहिंजो हिसाब किताब खाई वेठी आहे। बासर उहा पुलिस ॿुधाईंदी त कहिड़ी मजबूरी अथनि, छो न थिए हिन महिल ताईं उनखे नाकेली विधी कई। अॻुवां जहिड़ो मामिलो पुटु मुंहिंजो 3 ॾींहं गुम हुयो, उहे दरख़्वास्तूं ॾींदो रहियुमि, न NC करे सघिया आहिनि 6 सालनि में, न FIR करे सघिया आहिनि। मूंखे धिका ॾेई कढंदा रहिया मामले। ॻोठ जा 72 उहा पुलिस नथी ॿुधाए त असांखे रुकावटूं रंडकूं कहिड़ियूं आहिनि। मां ईंदो रहियो आहियां, चकर कटींदो रहियो आहियां कंदरा सखर प्रेस क्लबनि ते रोड़ीअ ताईं। 72 जी उहा हली आहे सियासत, हिक ॿिए ते कख था रखनि, उहो हुनखे थो बचायो। जेको नुक़सानु थियो आहे सिधी हरी ते अणसिधी हरी ते उहो मुंहिंजे बचनि जो थियो आहे। जे चवंदा त ज़िम्मेवार पाण आहे, मां उनखे दावत थो ॾियां त क़ुर पाक टेबल ते रखी अचो। मोतबर माण्हू बि विहारियूं था, इदारनि जा ऑफिसर बि विहारियूं था, क़ुर पाक मेज़ ते रखी ऐं खुली इंक्वायरी था करायो मुंहिंजी मौजूदगीअ में। जेकॾहिं मुंहिंजे का पाणीअ को ॾोह मुंहिंजो अड़वेट